साईं कंवरराम साहिब जो भगत साहिब कंहिंजे करे मशहूर आहिनि सॼी सिंध में, जो हू भजन करे विया। इहा परंपरा भक्ति भजन जी साईं खोताराम साहिब जन बिज पोखियो साईं खोताराम हुयो, वधाए वन सचे सतराम कयो। बिज पोखियो साईं खोताराम हुयो, वधाए वन सचे सतराम कयो। जंहिंमें अमर रूपी फल बणी सभिनी श्रद्धालुनि सुख धाम थे। सुन साईं कंवरराम साहिब जिन्होंने खे उन्हीं प्रभु जे इश्क जी दृष्टि सां ॾिठो। प्यारे मोहन कवि साईं अमरशह साहिब जन जा सुपात्र साईं पेशूराम साहिब जन चवंदा, साईं कंवरराम साहिब जे बारे में महाराज मोहन जी कविता इश्क जी। संत हिन प्यारो कवि साहिब हिन भजन में संत जा केॾा सुंदर गुण हिकु वर्णन करेगा, जेके असांखे बि गृहस्थनि खे धारण करण योग्य आहिनि। भजन आहे, भगत साहिब कंवर राम वाजो भजन करे ओ। भगत साहिब कंवर राम वाजो भजन करे ओ। करे सेवा दई मेवा दुश्मन सजन करे ओ। करे सेवा दई मेवा दुश्मन सजन करे ओ। भगत साहिब कंवर राम वाजो भजन करे जो। भगत साहिब कंवर राम वाजो भजन करे जो। भजन जेके प्रभु कृपा करके उनके हृदय में ज्ञान बख्शो, सदगुरु दया करे, जेके उन जमा मुख मां निकतो वरी ॿियनि खे उन भजन जे बुहदे उन भक्ति जे बुहदे पंहिंजे कननि में वञी वरी अंदर में उहो ज्ञान प्रवेश करे, इनखे भजन जो रूप चइबो आहे। सिर्फ़ उहो भजन ॿियनि जे ॿुधाइण लाइ न थियो, पर पाण बि ॿुधी करके पंहिंजी वाणी खे वरी पंहिंजे हृदय में उन रूप में बणायो, तॾहिं उहा विरती इहा ठही वई। करे शेवा ॾेई मेवा दुश्मन सजण करे सभ जो भलो। गृहस्थनि जा मूल अंग जो वटन आयो साली मूल न मोटियो कॾहिं खाली। जो वटन आयो साली मूल न मोटियो कॾहिं खाली। जो वटन आयो साली मूल न मोटियो कॾहिं खाली। जो वटन आयो साली मूल न मोटियो कॾहिं खाली। दाता दानी सदा ध्यानी ब्रह्म ज्ञानी वाह वाह कंहिंखे रंजन करे वियो। दाता दानी सदा ध्यानी ब्रह्म ज्ञानी वाह वाह कंहिंखे रंजन करे वियो। भगत साहिब कंवर राम वाजो भजन
भजन करे वियो भगत साहिब बार वठी पियो लोलियूं गाए पताशन जा मींहं वसाए बार वठी पियो लोलियूं गाए पताशन जा मींहं वसाए बार वठी पियो लोलियूं गाए पताशन जा मींहं वसाए बार वठी पियो लोलियूं गाए पताशन जा मींहं वसाए छॾे छॾे तेरी मेरी पकड़े पकड़े पंजई वेरी ॾेई फेरी वावा नरसी नचन करे 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 छॾे छॾे तेरी मेरी पकड़े पकड़े पंजई वेरी ॾेई फेरी वावा नरसी नचन करे भगत साहिब कौन राम जो भजन करे भगत साहिब कौन राम जो भजन करे अंधा मंडा को झाकाना संत सच्चे के साहस बाणा मंडा को झाकाना संत सच्चे के साहस बाणा मंडा को झाकाना संत सच्चे के साहस बाणा करे करे कारजा खाजी खटी बाजी गोहर गाजी वावा लीला रतन करे 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 कार साजी खटी बाजी गोहर गाजी वावा लीला रतन करे लीला रतन करे लीला रतन करे भगत साहिब कौन राम जो भजन करे भगत साहिब कौन राम जो भजन करे मोहन मरणों जो ठहे जंहिंजो नालो जग में रहे मोहन मरणों जो ठहे जंहिंजो नालो जग में रहे मोहन मरणों जो ठहे जंहिंजो नालो जग में रहे मोहन मरणों जो ठहे जंहिंजो नालो जग में रहे ओ सिर जो सांगो लाए मोह मिटाए पान छॾाए वावा पूरा वतन करे वियो सिर जो सांगो लाए मोह मिटाए पान छॾाए वावा पूरा वतन करे वियो पूरा वतन करे वियो भगत साहिब कौन राम जो भजन करे वियो भगत साहिब कौन राम जो भजन करे करे सेवा ॾेई मेवा दुश्मन सजन करे करे सेवा ॾेई मेवा दुश्मन सजन करे सेवा ॾेई मेवा दुश्मन सजन करे सेवा ॾेई मेवा दुश्मन सजन करे भगत साहिब कौन राम जो भजन करे भगत साहिब कौन राम जो भजन करे श्री राम मुंहिंजी प्यारी मिठड़ी साध संगत असांजी सिंध सभ्यता असली वेदोक्त संस्कृत ते ॿधल आहे निष्काम जीवन गुज़ारियो पंहिंजे कर्म में काई कामना न अचे वो जीवन भक्तिमय बणिजी वेंदो शेवामय बणिजी वेंदो धर्ममय बणिजी वेंदो और जेकी अचे उनजो त्याग थिए प्रभु प्राप्ति थी वञे संसार में यश विछड़जी वञे सेवा करत हो निकामी जिसको हो तो बरापत स्वामी संसार में यश त्याग जो हलंदो आहे और प्रभु प्राप्ति अंतःकरण शुद्ध थींदी आहे निष्काम कर्म करण सां भगवान कृष्ण जे गीता जी चवण मुआफ़िक़ निष्काम कर्म करण सां अंतःकरण शुद्ध थींदी अंतःकरण शुद्ध खां पोइ अस्थाई प्रभु जे लाइ प्रेम हृदय में प्रगट थींदो
और उन प्रेम सां प्रभु जी प्राप्ति थी। सो असांजो कंवरराम साहब जो सॼो बुनियाद इतिहास में लिखनि था त नंढड़े ई संदन पंहिंजे भाउ खे बि हिकु ॿ नाला ॿिया पिया हलनि ऐं कोठड़ी में वठी करे उते छेर ॿधी करे कोई खंजरी वॼाए कोई ॻाए उते पाण नचनि ॻाइनि। इहो हिकु प्रभु जी भक्ति करण जो नंढपण में इहो शौक़ु प्रगट थियनि, जंहिंजे करके पिता साहिब राग विद्या सेखारण जे लाइ हुनखे भाई आसाराम जो नोट वठी वियो। तंहिंखां पोइ सतगुरु कृपा सां राणकी साहिब समर्पण पिता जन कयो, पर नंढड़े ई कहिड़ा ॿ विशेष गुण रहिया जेके असांजे जीवन में ख़ासि करके धारणा आहिनि। त पिता जन पंहिंजी खेती बाड़ी ते मोकिलियो, खेती संभाल नंढड़ी अवस्था आहे, पेह ते बीठा आहिनि, कंहिं वक़्तु माकड़ अची वई आहे, उनखे ॾिसी करे अखियूं ॿूटिजी वियूं। असां शरणागति में अचूं, भगवान कृष्ण जे चवण मुआफ़िक़ जेके कर्म भक्ति ज्ञान जा उनके अर्जन खे प्रश्नकर्ता बनायो, हुन उत्तर ॾिना। पिछाड़ी में चएसि थो इहे सभई आसरा छॾे जेकी ॿुधायांसि, मुंहिंजी शरणागति ईंदे तुंहिंजो कल्याण थींदो, पोइ तुंहिंजो योग खे मां कंदुमि। असांजी कहिड़ी बि परिस्थिति अचे असां चिंतित न थियूं, न विचलित थियूं। अखियुनि जे दृश्य में उहा स्थिति अची वई आहे, असांजी अखियूं ॿूटिजी वञनि, प्रभु जे समर्पण थी वञे, प्रभु तूं मालिक आहे। पंहिंजो पाण उहा घटना ख़बर न पवंदी कीअं गुज़री वेंदी, अखियूं खोलण सां उहा घटना घटी पई हूंदी, उहा दूर थी वेंदी, उहा हटी वेंदी, असांजे प्रभु रक्षक बणिजी वेंदो। इहा वॾी प्रेरणा असांखे साईं कंवरराम साहिब मां हिकु जीवन जी धारणा मां मिले थी त माकड़ आई, उहा ॿियनि पोखनि ते वञी हमिलो कयईं, पर संत जी पोख सॼी जी सॼी बची वई। ग़रीबी गुज़र, माता कोहर ॾिनानि, उन्हनि ॾींहंनि में अन्न मोट में मिलंदो हो। पंहिंजे दरबार में बि ॾिसंदासीं बावे जन जो ठाठा रखियल हूंदा, हिकु में जूअर पई हूंदी, हिकु में कणिक पई हूंदी। जुमे ॾींहुं फ़क़ीर फुकरो अचे, हाणे त रोज़ फ़क़ीरनि खे 50 खनि खे रोज़ भोजन मिलंदो आहे दरबार साहिब में। उन त जुमे ते फुकराए घणी खनि कईंजे, उहा लप कंहिंखे जूअर जी, कंहिंखे अन्न जी बसीअ वठी वेंदा। कोई कोई फ़क़ीर पैसो घुरंदो, जेकी बाबे जन में ॾिसंदासीं ॾींहंनि में। जीअं साईं कंवरराम साहिब उहा अन्न जी कुपड़ी ॾियनि, पंहिंजो कोहर ॾियनि, उन में अन्न जी कुपड़ी मोट में मिले त 20 कुपड़ियूं भरे ॾियनि, वरी 20 कुपड़ियूं मोट जो उनखे अन्न मिले, उहो पैसो न, उहो अची माता खे ॾियनि। कहिड़ो त ॿार जे नेम सां वेंदा, फ़क़ीर घुरी वरितो, मूंखे कोहर खाराए, अलाह जे नाले ते मन में आयो त अम्मा नेठि अन्न भरींदी, हे त अलाह जे नाले ते ॾियणो थो पए। हिते ई बसि आत्मा और मन जो पाण में संवाद थींदो आहे। जेको बाज़ी खटी हले मन खां, लेखे खां मथे थी हले, अलेख में हले, त पोइ अलख बि उनखे लेखो न कंदो आहे, पाण बरत खां भरे ॾींदो आहे। साईं अलाह जे नाले ते उहा ॾिनी खणी मोटी आया। अम्मा उहे कुपड़ियुनि जे भरे त 20 में 21 थियूं पयूं। अम्मा पुछे थी, पुट हे कंहिंखे फुरे आहीं छा जो 20 मां तोखे कुपड़ी ॾिनी, 21 थी पयूं? चई अम्मा ॻाल्हि त हीअं आहे, मां त अलाह जे नाले ते फ़क़ीर चयो, मां कुपड़ी ॾिनी, मूंखे त तुंहिंजो भउ पियो थियो, अम्मा ज़रूरु घणे वठंदी। इहो इलाही अम्मा कमु कयो आहे जो मां फुरत कोन आहियां, पर अलाह जे नाले ते कुपड़ी ॾेई आहियां, उहा बरकत वधी पई।
सतन खे असांखे इहे ॿई वॾी प्रेरणादायक असांजा नंढपण में साईं कंवरराम जा मिसाल और तंहिंखां पोइ सतगुरनि जी शरण में विया। सतगुरनि खे पंहिंजी उन सरोवारो ॾिसी करके ॿोलियो करे रखियो। ॿोलियो उन खे रखियो वेंदो आहे जेको साह सां साह मिलाए, जिथे सुर रखियलु आहे उनजी मोट वञी साह ते पहुचे। आवाज़ त पंहिंजो पंहिंजो रहंदो, परमात्मा बख़्शियो आहे, मगर उहा आवाज़ जेका हेठि खां मथे सीमा आहे उन जे अंतर्गत ॻाई वञे उहो ई ॿोलियो थी सघंदो आहे। साईं कंवरराम साहिबु ॿोलिया रहिया, जेके सतन साईं जो कमु रहियो उहो साईं अपनायो, भॼन कयूं, जेकी भॼन में चयूं उहो उन्हनि जो जीवन हुयो। सतन साईं जो अॼु नाला अमर थिया पिया आहिनि। निर्लोभ रहिया, निर्मोह रहिया, निष्काम रहिया, त्यागमय जीवन रहियो। पंहिंजी खटी कमाई मां उन भक्ति जे प्रताप करके जेका पब्लिक दर्शन करणु अचे उहो उन वक़्त जा जॾहिं बम्बई सिंध सां गॾु हुई नेचलदास वज़ीरनि जहिड़ा बि साईं जे उतां हली करके कार में दर्शन करणु अचनि। पर जेका ख़ल्क़ अचे उनखे पंहिंजे दुकान मां, पंहिंजे ग़रीबी गुज़र मां भोजन खाराइनि, पूजा जो पैसो इस्तेमालु न कनि। इहो उन मर्दनि जो एॾो ईश्वर जो यकीन हुयो त पंहिंजो अंजल खाई वञे थो, इन भरोसे खां साईं भंडारा न हलाए सघिबा। आम जे वधण सां ताम में बरकत पए थी, आम जे वधण सां ताम में बरकत पए थी, खाई नसीब पंहिंजो वेंदो, विचों जस तुंहिंजो थी। इहा धारणा असांखे हर गृहस्थनि खे धारणी आहे। साईं सेखारियो, जो वटि न आयो स्वाली, जंहिं बि प्रकार जो स्वाली आयो साईं वटि, उहो अंतिम वक़्तु भाई बनाराम पिया चवनि, गाॾी में वेठा आहियूं, दादू खां हली आहे लाड़काणे, अचूं था हिकिड़ो फ़क़ीर वेठो आहे, मूंखे रुपयो ॾे। साईं हुनखे 50 न ॾेवाया, न मूंखे रुपयो ॾे, पिछाड़ी 10 न ॾेवाया। उन वक़्त जो रुपये जी माना सम्झो था, चए न रुपयो न ॾीजे त मां गाॾी मां टपो थो खावां। अरे न बाबा ईअं न कर। त चई साईं खे असां चऊं पिया साईं टपो खाईंदो, रुपये जे करे मौत कंदो। चए न बाबा इन जी बि पिछाड़ी में दिलि न दुखे, वञी बाबा रुपयो ॾेई अचोसि। जो वटि न आयो स्वाली, शेवामय जीवन हर इंसान खे शेवा लाइ जनम मिलियो आहे। साम्हूं वारो उन शइ खे मदद सम्झे, हिंदी में सहयोग सम्झे, पर ॾींदड़ कॾहिं बि मन में इहा भावना न करके भुलिजी बि न करे त मां कंहिंखे मदद कयां थो, उहो फल नष्ट थी वेंदो। असांखे शेवा लाइ जनम मिलियो आहे, जेतिरी शेवा कयूं, शेवा शेवा शेवा, उहा बि ॾेख खां ख़ाली रहे, जेतिरी गुप्त में रहे, जेतिरी गुप्त में रहंदी ओतिरो फल वहंदो। दान जो, तन जी शेवा जो, मन जे भॼन जो, जेतिरो जेतिरो गुप्त रहंदो ओतिरो फल वहंदो। मन खे शांति नाम मां मिलंदी, तन खे सुख शेवाउनि सां मिलंदो, और धन असांखे दान सां वहंदो। ॿियनि खे ॾींदासीं, उनजी आसीसुनि सां असांजी बरकत वहंदी। असांखे साईं कंवरराम साहिब इहा प्रेरणा मिली, जो वटि न आयो स्वाली, मूल न मोटियो कॾहिं ख़ाली। साईं जन कंहिंसां न प्रेम कयो, कोई पुछे कॾहिं कंहिंसां प्रेम कयूं, कंहिंजी शेवा कयूं, कंहिंजी न संत शेवा कई, कंहिंसां न संत प्रेम कयो। छॾे तेरी मेरी, मुंहिंजो तुंहिंजो छॾे सभु पंहिंजा, न मुंहिंजो न तुंहिंजो सभु पंहिंजा। दाता दानी सदाई ॾींदड़, सदाई ॾींदड़, हर प्रकार हर शेवा ॾींदड़, वाणी ॾींदड़,
पंहिंजा शौक़ भव चिंता लाहींदड़। मां हिकिड़ो वॾो मिसाल ॾियां। कथा में पढ़ण में मिलियो दैत देवताऊं मनुष्य ब्रह्मा वटि विया उपदेश वठण। टिनी खे द द द जो अखर मिलियो। देवताउनि खे दमन करण जो, दैतनि खे दया करण जो, मनुष्यनि खे दान करण जो अखर साॻियो ई। जंहिंमहिल मूंखे कथा में कॾहिं पढ़ण मिलियो, कॾहिं टीवी में संत जो वातूं ॿुधण में मिलियो, ताज़ो कुझु वक़्तु थियो, मन ठणकी आयो। साईं कंवरराम साहिब जो ख़्यालु हलियो वियो। इहे टई वृत्तियूं असां मनुष्यनि जे अंदरि थियनि थियूं। कॾहिं असां इंसान बणिजी करके पाण बि सुखी रहूं था, ॿियनि खे सुख ॾियूं था। कॾहिं अहिड़ी विनती बणिजे थी त पाण खे दुख ॾेई बि शल ॿिए खे सुख मिले। इहा विरती बि बणिजे थी। इहा देवताउनि जी विरती आहे। कॾहिं ईअं बि थी थो वञे जो मूंखे सुख हुजे, बिला शक कंहिंखे कष्ट पहुचे। कॾहिं अहिड़ी दैत विरती बि अची थी वञे। इन में कोई बचल कोन हो। मुंहिंजा प्यारा संत पंहिंजे प्रभु जे कृपा जेका बख़्शिश भॼन जी मिलियल हुई, संत बीठो आहे, दुनिया वेठी आहे। आश्चर्यता त इहा आहे, वॾे में वॾी ॻाल्हि इहा आहे, संत बीठो आहे, दुनिया वेठी आहे। 6 कलाक त हमेशह पीरियड आहे भॼन करण जो, 4 खां 10 ताईं। मथे वधे घंटो 2 3 का वधे। चलो भंडारे में देर न पए, आख़िर मंझंदि जो वञी ॻाल्हाइणो न त अलाए छा देश किथे खणी वञे। चोड़ियुनि भंडारे जी सीमा जे दायरे करे 5-5 सेरे जी छेर ॿधल आहे। त संत इहा टई असांजे विर्तनि में केॾो बदलाव आंदो जो संत भॻवान जो भॼन करके जेका पब्लिक वेठी आहे उहा इंद्रियुनि जो दमन करे वेठी आहे। कंहिं बि भोग खां वंचित, कंहिं बि इंद्रिय जे रक्स खां वंचित 2 पहर ख़ल्क वेठी आहे। कोई इंद्रियुनि जी हलचल कान्हे। या संत जे भॼन जो प्रताप हो। और उन भजन जे प्रताप करके मन में वो त्याग भावना पैदा कराइण और दया प्रकट कराए। तंहिंखां पोइ झोली करण। आख़िरी में उन झोली में ॾींदड़ जो बि भलो, वठंदड़ जो बि भलो। केतिरा न संत परोपकार जा कार्य कया। गौशाला घोटकी में ठही 23,000 रुपया संत जी झोली में आया आहिनि। अॼु जी गिणती कंदो त 23,000 उन्हनि जे उन वक़्त जा घणो मुल थींदो। घोटकी शहर जे मथां केॾो संत जो परोपकार आहे। 5 महीना 4 ॾींहं संत बाबूराम साहिबु ॿुधाए पियो, जिते प्रोग्राम हुजे वञनि, बाक़ी मोटी अची हिते रहनि। एतिरा ॾींहं रही करके संत मंदर ठारायो, 3 भेरा उगाड़ियूं थियूं और हर घर माण्हू मां उहा शेवा वरितो, मज़ूर न। धन बि उन्हनि जो, तन जी शेवा, मन जी शेवा, उन्हनि खे भॼन ॿुधाए, उन्हनि जा थक लाहिणा। उन वक़्तु असांजे सॼी सिंध में असांजा 70 गायूं रहनि, 70 साध रहनि। हिकु इहो ई मंदरु हो पूरी सिंध में, जिथे संत चांदूराम जे मंदर में इहा शेवा थींदी है। संत एॾो परोपकार कयो। केतिरियूं गौशालाऊं, केतिरियूं शमशान भूमियूं, केतिरियूं दरबारियूं। संत चए जिथे दरबार न आहे उहो मसाण शहर जे बराबरि आहे। पंहिंजनि खे ख़्यालु थिए, साईं असांजा ग़रीबी शहरनि खे छो ईअं छो था चओ? तव्हां वेहो, उगाड़ियूं थियनि, उहे दरबारियूं ठाराए।
संत कहिड़ा न परोपकार जा कम कया ॿियनि जे भलाई जे लाइ। जो वटि न आयो साली मूल न मोटियो कॾहिं खाली। दाता दानी सदा ध्यानी ब्रह्म ज्ञानी अहिड़ो ब्रह्म ज्ञानी अहिड़ो दाता ध्यानी कंहिंखे रंज न करे। जरवार में भजन कनि था, पंहिंजा खे आज्ञा वठी छॾियूं, संतनि आज्ञा ॾेई छॾी, जॾहिं भगत साहिबु चाहे तव्हांखे भजन जो मौक़ो ॾिए तव्हांखे मोकिल आहे। हितां मोकिलण जी ज़रूरत न आहे। 12 महीने भजन कराइनि, कंहिं वक़्तु भजन कंदा बीठा आहिनि। सुबुह जो भजन जे हलंदे हिकिड़ो बकरारो थियो आहे। बसि कलाक खनि भजन हलियो सुबुह जो। जीअं बसि नज़र पई, अबा छो वेली छो थिए थो, मुंहिंजो भजन नथो वणे। चई न भगत साहिबु मां त वेठो में भगत हे भजन ॿुधाईंदो, हे कलाम ॿुधाईंदो, तूं उहो ॿुधायो कोन। हाणे हुन वीचारे फरमाइश त रखी कान्हे जो साईं न ॿुधाए, तूं ॿुधायो कोन। साईं भाव खे पकड़ियो, चई हा अदल अॻ में तोखे ॿुधाईंदा, वेह वेली न छॾे वञे। त पोइ चई उहो तो भजन न ॿुधायो त मां चयो चङो मां पंहिंजी ॿकरियूं त चारिया वञे। चए न वेह तोखे ॿुधायां। हलंदे हलंदे साईं जन कलाम चयो आहे, उहे ॿकरियूं किथे रहियूं, सॼो भगत पूरी करके पोइ पंहिंजी ॿकरियुनि ते वियो। मुंहिंजा प्यारा साईं असांजे भारत में साईं हिरदाराम, जंहिंजो शहर जो नालो हिरदाराम, संतनि में जो एॾो परोपकार संत जो। मां पुछां पियो साईं कंवरराम साहिब खे ॾिठो त चवनि था मां संत जे भॼन में वेठो आहियां, कंहिं महिल उथी पियुमि त उते मूंखे चवंदा छो बेली मुंहिंजो भॼन नथो वणे। चवनि साईं मां नंढड़ो हुयुमि। चई कीअं नथो वणे, पर साईं मूंखे गुरुदेवनि जे सनानु कराइण जो टाइम थियो आहे। भीलवाड़ा में जेके संत हुया उनजे गुरुदेव हुया, सो उन्हनि जे लाइ उथियो आहियां। हाणे उन्हनि जो आस्थानु उते आहे त सिंध में किथे हुयो। हा हा जल्दी वञ बेटा, संतनि खे सनानु कराए। राम हिकु हिकु जी दिलि कंहिंखे रंज न करे। तंहिंखां पोइ उहे जोड़ियूं करके फ़क़ीरनि में हलाइणियूं, तंहिंखां पोइ लोलियूं ॿारनि खे ॾियणियूं, तंहिंखां पोइ पलव पाइणो। हे संत जो प्रक्रिया हुई भजन जी। ॿार वठी पियो लोलियूं ॻाए, पराया ॿार पंहिंजा करणा, उनखे प्यारु ॾियणो। अॼु कई ॿारनि जा उहे वॾा मिलिया जेके ॿुधाईंदा आहिनि असांखे साईं कंवरराम जी लोली मिलियल आहे। सपातर ॿारड़ा कई माताऊं ॿुधाईंदियूं आहिनि, पाण खे धन्य सम्झंदा आहिनि साईं असांखे लोली ॾिनी। भगत हीराराम चए पियो माता मुंहिंजी खणी आई आहे, साईं कंवरराम जी मूंखे लोली मिली आहे। पताशनि जा मींहं वसाए कीअं संगत में हली सघे, उन जे लाइ उहा मुठियूं भरे करके बरसाति वसाइणी। पंहिंजी कार साज़ी करे खटी बाज़ी गोहर गाज़ी, वाह वाह लीला रचन करे वियो, वाह वाह लीला रचन करे वियो। अंधा मंडा कोझा काणा साईं जन कोई रड़की साहिब में रहिया कोन हूंदा। पिछाड़ी वक़्त में मुसाफ़िर खानो ठारायूं, गृहस्थी आस्थान हो, राति ॿ कोई रहंदो, दर्शन करे हलियो वञे। शेवा वारा सदाई रहनि जेके शेवा कनि। जेका संत सां ख़लक चढ़ंदी, साधीगरनि खे बि नियापो वेंदो, अची करे पंहिंजे पंहिंजे स्टेशननि ते चढ़ंदा हुआ। ॿी संगत रस्तनि मां सभु चढ़ंदी वेंदी हुई, जंहिंमें सैकड़े उहे गॾु थी वञनि। पर जेके गॾु थियनि संत खे सभिनी खे राज़ी करणो आहे, इनकार न करे। मुंहिंजो टिकटां विच में वारा वठण वारा वठंदा वञनि, सैकड़े में थी वञनि। चोथों, जेको तुंहिंजे दुख वारो साम्हूं अचे, उन दुख खे पाण में अनुभव करे, इहो दुख मूंखे हुजे हा त इहो अनुभव करे, मन में महसूस करे, पोइ जथी यथाशक्ति तुंहिंजी शेवा पुॼे उनजी कर, नज़र अंदाज़ न कर। तोखे वासी सां ॾियणु अचे थो। साईं कंवरराम साहिब जे इन सभिनी जी शेवा कई, महसूस कयूं
जीअं सूरदास हुजे त छा हाल हुजे। असां अनुभव कयूं अखियूं ॿूटे करे त जेके मंडड़ा पिंगला थोरो महसूसु कयूं ईअं असांखे थिया त छा थिया। राम संत जो अनुभव कयो। अहिड़नि ते कहल न खाइबी, कंहिं ते खाइबी। असांजो साधू वासवाणी चवंदो आहे इहे भॻल मूर्त आहिनि परमात्मा जो, हिननि जो आसीस वठणु हिननि खे ख़ुशि कयूं, दुखायूं न, टोंक न कयूं हिननि ते। असांजी सिंध सभ्यता वांदे खे अंधो न चओ, मंडे खे मंडो न चओ, ओ बुरे खे बुरो न चओ, ढक पर्दा रख ला। जेतिरो प्यार जे शब्द में उहो अचे एतिरो ॾाढो सुठो। संत सचे खे साह से बाणा। जल पाणी संत वटि थियो आहे, होॾे टोली रही आहे, हिकिड़ो सूरदास उथी आयो आहे, तोखे त जल पाणी कराईंदा, असांजी बुख ते वेठा आहियूं। संत सभिनी खे जल पाणी कराए, जंहिंजो बि जहिड़ो नशो आहे उनखे सभु पूरो कराए पाण पोइ वठनि। तेरी मेरी छॾे पकड़े पंजे वेरी, ॾेई फेरी नरसी नचन करे वियो। संत आख़िरी में असां गृहस्थनि जे लाइ वचन जी पालना, वचन जी पालना। मुंहं मरण उनजो ठहे जंहिंजो नालो जग में रहे। सतशास्त्र में लिखियो त असांजो हिन खां पोइ जेको ॿियो जनम थींदो, असांजो संसार में जेको असांजो शरीर ॿियो रहंदो हिन चोड़े छलनि खां, उहो यश जो रहंदो। से मुआ न चइजनि जंहिंजी चर्चा हले जग में, भाई पंजराम खनो चवंदा। छो मुंहिंजा प्यारा, असां वचन जी पालना कयूं। सिर जो सांगो लाए, मोह मिटाए, पाण छॾाए, वाह वाह पूरा वचन करे वियो। पूरा वचन करे वियो। भगत साहिब कंवर राम वाह जो भजन करे वियो। अहिड़नि महान पुरुषनि जा असां सदाई मेला मल्हायूं, जेके मल्हाए रहिया आहिनि। मुंहिंजा प्यारा, पंहिंजे माता पिता जूं पुण्य तिथियूं, पंहिंजे गुरनि संतनि जूं पुण्य तिथियूं जेके मल्हाइनि था, उहे असांजे वॾड़नि जूं हे पितरनि जे अंदा ई कढूं था। उहे आत्माऊं अमर आहिनि, उहे असांखे ॾिसी रहिया आहिनि, असां उन्हनि खे न ॾिसी रहिया आहियूं। उन्हनि जो आशीर्वाद सदाई असांजे मथां रहे थी। जेके जेके बि बालक और सुपात्र पुत्र पंहिंजे वॾनि जो यश ॻाइनि था, हे ॾींहं मल्हाइनि था, उन्हनि जे मथां उन्हनि वॾड़नि जी संतनि जी सदाई कृपा चमकीदी रहे थी। जेकी प्रभु ॻोल्हायो आहे, प्रभु कृपा करे चलो जीवन। सखी बाबा जिन जो ईअं ॾिठोसीं, सदाई शेवा पिछाड़ी ताईं शेवा कंदा रहिया। हथ जो दान हलंदो ई रहियो, शेवा थींदी रही, भॼन सिमरन थींदो ई रहियो, वचन जी पालना थींदी रही। सुभाणे मौक़ो थियो कॾहिं बाबा जी व्याख्या काई कई वेंदी। अॼु साईं जन जी हाणे असां संतनि दर्शन लाइ वॾी साईं कंवरराम साहिब कृपा कई, पंहिंजे परिवार जो दर्शन कया। असां बाबा रामचंद जन जो बि जोड़ो ॿुधंदासीं और साईं मनोहरलाल साहिब जन जो बि घंटो मथां जेको फनकार घुरायल आहे उनजो सॼो आनंद वठंदासीं। एतिरा ख़र्ची करे तव्हां कष्ट करे सक सां आया आहियो, महिरबानी तव्हां मुंहिंजे प्रेम सां ॿुधो आहे, आशीर्वाद कंदा, दया कंदा।